मेमण वलद अब्द सईद मेमण वेठल सचल गोठ F 233 घर नंबर आ मुझो जेको मां पाण पंहिंजी मेहनत मजदूरी करे घर ठाहियो उन जे बावजूद मूंखे टार्चर कयो घरवारी जे तरफां त मुंहिंजे जॻह नाले ते कर जॻह नाले ते कर जॾहिं त पाण मां मेहनत मजदूरी करे सॼो पाड़ो गवाह आहे त साईं इहा दावा कई वेठी आहे त घर मुंहिंजो आहे जॾहिं त 15 तारीख़ मां पंहिंजी ज़ाल खे उन जे मुतालबे जे मुताबिक़ मां तलाक ॾिनी आहे उन खां पोइ पुट मूंखे हेरासमेंट थो करे ज़ाल मूंखे हेरासमेंट थी करे त घर ख़ाली करे जॾहिं त घर मां मुंहिंजो रखियल सामान सोन खणी वई आहे धीअ जो ज़ेवर ठहियल हुया उहे खणी वई आहे 2.5 लख रुपया कैश मुंहिंजा उहा खणी वई आहे इन खां अलावा डॉक्यूमेंट्स जेके बि जॻह जा डॉक्यूमेंट्स आहिनि सरकारी डॉक्यूमेंट्स मुंहिंजे नाले ते ठहियल आहिनि उहे खणी वई आहे ॿियो इन खां अलावा 3 बाइकुनि जा कागज़ जेके मां जूं वरितल आहिनि बाइकूं 2 मुंहिंजे इस्तेमाल में हुयूं हिकिड़ी पुट जे इस्तेमाल में हुई उन्हनि जा डॉक्यूमेंट्स कागज़ ओरिजिनल डुप्लीकेट मूं वटि पिया आहिनि ओरिजिनल कागज़ खणी वई आहे त इहे मामलात आहिनि इन्हनि मामलात इन्हनि जे पंहिंजे मुतालबे जे करे हिन मूंखे टार्चर कया मूंखे तलाक ॾे औलाद मुंहिंजी जान न्याणी आहे मुंहिंजी 18 सालनि जी पुट आहे 16 सालनि जो उन्हनि खे बि बरगलाए छॾियो अथनि पंहिंजे पासे करे छॾियो अथनि मुंहिंजे ख़िलाफ़ उहे माना बयानबाज़ी पिया कनि मुंहिंजे ख़िलाफ़ पिया वञनि मुंहिंजी बेइज़ती पिया कनि मूंखे गारियूं पिया ॾियनि हा नाज़िया नालो आहे मुंहिंजी घरवारीअ जो अब्दुल हफ़ीज़ जी धीउ आहे पिरियाले में मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे मूंखे धमकियूं मोकिलियूं अथऊं सालो आहे आसिफ़ मेमण उन खां बि मूंखे ख़तरो आहे जान खां ॿियो सालो आहे काशिफ़ मेमण उन खां बि मूंखे ख़तरो आहे जान जो मूंखे ख़तरो आहे मूंखे पहिरियों बि इन्हनि मूंखे माउ ते भेण ते मूंखे गारियूं ॾिनियूं 2 साल अॻु में मामिलो थियो हिननि मूंखे गारियूं ॾिनियूं मुंहिंजी बेइज़ती कई कोई इन्हनि मामले में हथु न विधो ज़ाल मुतालबो कंदी रही तलाक ॾे बच्चा जवान हुया मां मुड़ंदो रहियमि उन जे बावजूद बि मूंखे टार्चर कंदा रहिया मुंहिंजी बेइज़ती कंदा रहिया ॿियो बसि मूंखे ATM मशीन सम्झंदा रहिया त बसि पैसा ॾे मां हर शइ आईफोनियूं वठी ॾिनियूं आईफोनियूं तक पुटनि खे मज़दूरियूं करे धीअ खे आईफोनियूं मूं वटि पर्चियूं पियूं आहिनि एविडेंस पिया आहिनि मूं वटि हर शइ मां पूरी कई 15,000 जो महीने में मां खीर वठी ॾींदो आहियां घर में उन जे बावजूद बि ख़र्चु नथो ॾे ही नथो ॾे घणियूं मूंसां हालतूं इन्हनि कयूं आहिनि मां छा कयां मूंखे तहफ़ुज़ खपे मां आला अख़्तियारनि खे जेके बि वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि SP DSP खे मां रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजी